एक घोंसला कैसे बनता है, एक तिनका देख के याद आया। पहले तो ठीक सोच आई, घर तो फिर सोच के बाद आया। एक सोच पे है मीनार बना, एक सोच पे है मीनार बना। वो सोच संभाल भी सकते हैं, सब अपने नजरिए पास रखो हम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिसी रियाहो न्यू मेरान न्यूज़ सुरकयूं था खबरन डा खबर शामिल के पिया टनो आदम रिपोर्ट मंठार अली चोलियानी जी। सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह जी हिदायतन ते समूरी सिंध जी गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज टनो आदम और गवर्नमेंट न्यू अलीगढ़ बॉयज़ कॉलेज टनो आदम में दारदार स्टीम एग्जीबिशन मुनक़द कई वई। एग्जीबिशन में कॉलेज के शागिर्दनि ऐं शागिर्दानियुनि पारां साइंसी बुनियादनि ते मुख़्तलिफ़ शयुनि जा मॉडल तैयार करे टैबलोस तकरीरूं ऐं शायरी पेश कई वई। एग्जीबिशन में फोकल पर्सन स्टीम एग्जीबिशन डिस्ट्रिक्ट सांगर प्रोफेसर जमील रानी, प्रिंसिपल गर्ल्स कॉलेज टनो आदम प्रोफेसर फातिमा सिंधु, प्रिंसिपल बॉयज़ कॉलेज मोहम्मद मुबीन वसाण ख़ुसूसी तौर शिरकत कई। उन मौके ते स्टीम एग्जीबिशन में शिरकत कंदड़ मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त शागिर्दनि में साइंसी बुनियादनि ते प्रैक्टिकली ॼाण जी सिलसिले में समूरी सिंध में साइंसी बुनियादनि जे अधर ते ही नुमाइशूं मुनक़द कयूं पियूं वञनि, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾी महिनत सां दिलचस्पी वठी मुख़्तलिफ़ शयुनि जा मॉडल तैयार करे पेश कया विया। हिननि चयो त स्टीम एग्जीबिशन में हिस्सो वठंदड़ शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि में पढ़ाई जे लाइ दिलचस्पी वधंदी। हिननि चयो त टने आदम में गर्ल्स कॉलेज जे शागिर्दियाणियुनि वॾी महिनत करे एग्जीबिशन में हिस्सो वरितो, जेको तारीफ़ जोॻो अमल आहे।